बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वह क्या जुदो कर्म है शहे बतहा तेरा, वह क्या जुदो कर्म है शहे बतहा तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। मैं तो मालिक ही कहूँगा कि हो मालिक के हबीब, मैं तो मालिक ही कहूँगा कि हो मालिक के हबीब, यानी महबूब मुहिब में नहीं मेरा तेरा। वाह सुभान अल्लाह। महबूब मुहिब में नहीं मेरा तेरा। तेरी सरकार मिलाता है रज़ा उसको शफी। वाह बहुत अच्छा। तेरी सरकार मिलाता है रज़ा उसको शफी, जो मेरा गौस है और लाडला बेटा तेरा, जो मेरा गौस है और लाडला बेटा तेरा। मीरा शाह मदद कर मुझे मोइनुद्दीन मली, मीरा शाह मदद कर मुझे मोइनुद्दीन मली, आही अब्दुल लतीफ जो तू वसीलो वली, हसनी पीर हली गिज का मुहाड़ मुरीदन दे। वाह सुभान अल्लाह। मीरा शाह मदद कर अच्छी औखी अवेर, मीरा शाह मदद कर अच्छी औखी अवेर, लिल्लाह लग लतीफ जय भर बाजी दे पेर, वो औलाद वाली शेर जिसका मुहाड़ मुरीदन थे। वाह सुभान अल्लाह। जमात सगोरी सबका पेहरी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। असां अहले सुन्नत वल जमात जो यो अक़ीदो भी आहे, बिल्कुल असांजो इन मथे ईमान भी आहे त अल्हम्दुलिल्लाह जे महफ़िल जो शुरुआत कजे, जे कम जी शुरुआत कजे, उन कम जी शुरुआत दुरूद पढ़ी पोइ कंदा आहियूं। तो उलमा इकराम वचन तव्हांखे पहिरीं दुरूद पढ़ाइनि था पोइ तकरीर कनि था, इहो पंहिंजो मामूल आहे। जिक्र सब फीके हैं जहां जब तक न मज़कूर हो, जिक्र सब फीके हैं जब तक न मज़कूर हो, नमकी हुस्न वाला हमारा नबी। वाह बहुत अच्छा। तो जैसे ॿिया ज़िक्र करियूं पिया अल्लाह जे नबी जो नालो नथा वठूं, तेसीं ओ ज़िक्र अहिड़ा आहिनि जहिड़ो कर बिना लूण जे ताम। वाह। ताम तो होए तो पर लूण न हूंदो त मज़ो कोन ॾींदो। इन नमूने जेसीं सरकार जो नालो न वरितो कंहिं ज़िक्र में मजलिस में त उहो ज़िक्र फिको आहे सम्झो। महबूब जो नालो वठिजे न त उहो ज़िक्र सम्झो त नमकीन थी। वाह सुभान अल्लाह। उन वरी लिज़त अलॻि थी वेंदी। त वरी आवाज़ से बुलंद आवाज़ से प्यार नबी जी बारगाह में ज़रूर शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। सलातो व सलाम अलैका या रसूलल्लाह या हबीबल्लाह। सलातो व सलाम अलैका या रसूलल्लाह।
सलातम व सलाम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अज़ीज़ दोस्तों, मूंखे को लंबी चौड़ी तकरीर कोन्हे करणी। असां सिर्फ़ सब हाज़िर थियासीं हाज़िर ॾियण लाइ, हाज़िर लिखाइण लाइ ऐं ॿेतर लाइ आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी जो मक़सदु हिकु आहे। असीं सुणायूं था ऐं सुणो था, पर मक़सदु ॿिन्ही जो हिकिड़ो आहे, ॻाल्हि ॿिन्ही जी हिकिड़ी आहे। असीं अॼु लंबो चौड़ो वक़्तु कोन वठंदासीं। अॼु मौल जूं जोड़ियूं काफ़ी आयलूं आहिनि, पर हिकिड़ो शर्त इहा जो ऐं तकरीर सुनी पोइ रवाना थियो त ईअं मता करियो मौलूद वेही सुणिजा करी। असांजी तकरीर में बि जल्दी करायो, प्रोग्राम शॉर्ट करे करायो, पोइ मौलूद सुणो न पिंड वेंदा रहो त पोइ उहा ॻाल्हि जो मज़ो कोन्हे। अवां वेठा रहिजा, मौलूद सुणिजा। नई जोड़ी हिकिड़ी आई आहे, मूं चयो आऊं बि थोरा हिकिड़ो ॿ मौलूद सुणी पोइ वेंदुसि। थको वेठो आहियां, पर उन बावजूदि मूं चयो हिकिड़ो ॿ मौलूद सुणी वञा उन जा। भई अल्लाह जे रसूल लाइ सना करणु उनजी ॻाल्हि वॾी आहे न, इन जे करे। सो अल्हम्दुलिल्लाह घणो वक़्तु कोन वठंदुसि इंशाअल्लाह। मौल साहब जमालुद्दीन साहब अनवारी मां सुहिणो ख़िताब पेश कयो। अज़ीज़ दोस्त, हक़ीक़त त एतिरी ॻाल्हि आहे, घणी तरी ॻाल्हि आहे बि कोन। जो म्यूं साहब फरमायो आहे कि भी दुनिया से कहिड़ी आशनाई, कि भी दुनिया से कहिड़ी आशनाई, कई हसनैन असांजे बेवफ़ाई। वाह। ये जो दुनिया आहे इन जी लालच इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जहिड़े पाकीज़ा अल्लाह जे महबूब जी लख़्त जिगर जे टुकड़े, सुभान अल्लाह, जे उन से वफ़ा हिन दुनिया कोन कई त पोइ ऐं कहिड़ी आस रखो था हिन दुनिया में। हिन दुनिया उन जी बि कोन थी तॾहिं पंहिंजी कहिड़ी थींदी? त पोइ दुनिया आहे, दुनिया से लहू घणी न लॻाइजे, इनखे बसि रखिजे जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी। घणी लहू लॻाइजे अल्लाह जी ज़ात ना, मुर्शिद ना, अल्लाह जे रसूल ना। वाह सुभान अल्लाह। त अल्हम्दुलिल्लाह उहो इंसान कामयाब थी वेंदो। लहू ओॾांहुं लॻाइजे। अल्हम्दुलिल्लाह तुम अल्हम्दुलिल्लाह। ऐं लहू लॻाइण जे लाइ हे महफ़िलूं थियनि थियूं। त इहा लहू जेकी लॻी वञे यार जी, तंद तवार लॻी वञे यार जी, त पोइ सुभान अल्लाह ईंदो ई ईंदो आहे। हा, बसि यार से तार लॻी वञे त पोइ अल्हम्दुलिल्लाह असांजा ॿेड़ा ई पार थी वञे। हिकिड़े शाइर सिंधी चयो आहे, लॻी तुंहिंजी तार या जन खे दुनिया में उहे दीवाना, लॻी तुंहिंजी तार या जन खे। वाह सुभान अल्लाह। दुनिया में उहे दीवाना, असुहाबी पहिरियों नंबर, असुहाबी पहिरियों नंबर, प्यार में हुआ परवाना। वाह वाह सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहुत अच्छा। वाह जन खे। वाह बहुत अच्छा। ये तार लगी वने, सोद वाली तार लगी वने, यार से कनेक्शन जुड़जी वने, तब वो अल्हम्दुलिल्लाह असांजी दिल जी दुनिया कामयाब थी। वाह सुभान अल्लाह। वो बहारी बहारी हो, अल्लाह अकबर। यह तार लगी वने, कनेक्शन जुड़जी वने, तब वो बल्ब रोशन थी वेंदो। बल्ब रोशन थी वियो त वो सब रोशन थी वेंदो। इहो तार ख़ुदा करे छल हर कंहिंखे लॻी वञे न, तब पोइ इश्क़ रसूल, इश्क़ औलिया ऐं अल्लाह वारनि जो इश्क़, मुर्शिद जी मोहबत इहा एतिरी वधे जो माण्हू हुनखे चवनि त यार हीउ त को चरियो। माण्हू जी नज़र में कीअं अचे त हीउ त को चरियो माण्हू आहे, जो राति जी इन ॻाल्हि में ई लॻो वेठो आहे, मुर्शिद मुर्शिद ॿी को ॻाल्हि ई कोन्हे। तॾहिं ऐं सम्झा तव्हां पका ईमानदार थी विया। वाह सुभान अल्लाह। तॾहिं अव्हांखे पक थी वञे त हाणे असांजो अल्हम्दुलिल्लाह ईमान कामिल थी वियो, मुर्शिद जे नाले मथां फिदा थी वञे। बसि फना फि शेख, मुर्शिद जो नालो अचे, मुरीद फिदा थी वञे, कुर्बान थी वञे। अहिड़ा मुरीद थिया, उन कुर्बानियूं बि ॾिनियूं, उन खे मुर्शिद निहाल करे। वाह सुभान अल्लाह। बहुत अच्छा। त अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह
अॼु हीअ महफ़िल जेकी आहे इन महफ़िल जी कोई चर्चे जी ॻाल्हि कोन। ये महफ़िल उन ज़ात रा मंसूब आहे जंहिंजो नालो पीरान पीर दस्तगीर रोशन ज़मीर मीरा मोहिउद्दीन अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी जी ज़ात। वाह सुभान अल्लाह। जंहिंजो थम वलियनि जी गर्दन मथे कदम आहे। वाह। उन जी महफ़िल। अल्हम्दुलिल्लाह तुम अल्हम्दुलिल्लाह। अहिड़े सगोर जी तार लॻे थी न त पोइ तार लॻी त पोइ यार उहो ई कोन छॾींदो जेको पीरान पीर खे सां मोहबत कंदो न त उहो पीरान पीर दस्तगीर उन सां बि मोहबत कंदो। अल्हम्दुलिल्लाह असांजी दिलि में मोहबत आहे तॾहिं हिते आया आहियूं। पंहिंजे मुर्शिद सां मोहबत आहे तॾहिं आया आहियूं। मुर्शिद जी मोहबत बि वॾी चीज़ आहे। इहो ई ईमान आहे। अल्लाह वारनि जी मोहबत अल्लाह मुर्शिद जी मोहबत ए नालो ई हिन जो ईमान आहे। वाह। जेको मुर्शिद खे मञे थो जेको मुर्शिद जी दिलि में मोहबत रखे थो इन ॻाल्हि मथे अक़ीदो ईमान रखे थो इन जो नालो ई ईमान आहे। वाह सुभान अल्लाह। जंहिंजो मुर्शिद कोन्हे उनजो मुर्शिद केरु आहे? शैतान आहे। वाह। जेको मुर्शिद खे नथो मञे उनजो मुर्शिद केरु? शैतान आहे। पोइ जंहिंजो शैतान मुर्शिद हूंदो पिंड जो कहिड़ो हाल हूंदो? त अल्हम्दुलिल्लाह असांजो मुर्शिद शैतान कोन्हे। असांजो मुर्शिद पीरान पीर दस्तगीर रोशन वाह सुभान अल्लाह। जेको सगोरो फरमाए थो यदी अल मुरीद का समाए अल अर्द। सगोरो फरमाए थो मुंहिंजा मुरीद मुंहिंजो हथ तो मथे ईअं अॼु ज़मीन मथे आसमान। आसमान खां को ज़मीन ॿाहिरि आहे? ज़मीन ते हेतिरो टुकड़ो आसमान त हले किथे पियो आहे। सगोरो आसमान जी तस्वीर ॾिनी आहे। यानी पाण त थोरा आहियूं ऐं पीरान पीर जो हथ घणो वॾो आहे जेको ज़मीन खां बि परूं फैलियल आहे। ज़मीन त ठहियो पर अल्लाह जो आसमान आहे इहो मुंहिंजे जेको आहे सो तरी हेठां आहे। सगोरो ॾिठो घबराइण जो कमु ई कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह अहिड़ो मुर्शिद आहे त पोइ इंशा अल्लाह ताला उन सां मोहबत रखणु खपे। उनजी मोहबत दुनिया में भी कम ॾे थी आख़िरत में भी कम ॾे थी। त मोहबत उन से कजे न जेको दुनिया में भी कम ॾे आख़िरत में भी कम ॾे। जैसे दुनिया भी सुधरी वञे आख़िरत भी सुधरी वञे त पोइ मोहबत उन से कजे न। ॿिए से मोहबत छाजे लाइ करियूं? अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असांजे सरकार गौसे आज़म से मोहबत आहे त अल्हम्दुलिल्लाह इहो असांखे दुनिया में भी कम अचे थी आख़िरत में भी कम। वाह सुभान अल्लाह। अरे अब्दुल कादिर जीलानी केरु सराए अल्लाह।